ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ख़ासि ब्यूरो चीफ नवीद लखारी जी रिपोर्ट मुताबिक़ झलरी ॻोठ सोनू खान लाशारी वासी पीरसन गंवर लाशारी संदसि घरवारी गुलाब ज़ादी ऐवान सहाफ़त में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाहींदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मुंहिंजे फोती भाउ लीमो जी ज़रई ज़मीन देह 248 तपो झलूरी में वाक़िअ आहे, जेको अञा फोती खाते में आहे। अॻे धुर असांजे ज़ात वारा ख़ुदा बख़्श लाशारी हुन जा पुट अब्दुल रशीद अब्दुल हफ़ीज़ असांजे भाउ जे फोती खाते वारी ज़मीन सन 2000 खां हिननि जे कब्ज़े में आहे, जेकी फॿाइण चाहिनि था। गुज़िरियल ॾींहुं असांजे घरनि ते हमलो करे मुंहिंजी घरवारीअ ऐं धीउ खे मारकुट कयूं। अहिड़ी फ़रियाद असां हथ जे थाणे ते खणी वियासीं त बासर यूसी चेयरमैन हादी बख़्श लाशारी फ़ोन करे ख़िलाफ़ मुक़दमो दाख़िल नथो कराइण ॾे ऐं अगरि फोती खाते लाइ मुख़्तियारकार ऑफिस वञूं था त यूसी चेयरमैन खातो नथो कराइण ॾे। मुतासिरा पीरसन जोड़े डीआईजी मीरपुरख़ास एसएसपी मीरपुरख़ास खां मुतालबो कंदे चयो आहे त पेश आयल वाक़िए जो नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो।